नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सारा सुमरो ऐं मूंसां इन बुलेटिन में गॾु साथ ॾींदी रुख़सार पंवर। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। सिक्योरिटी फोर्सेस जूं केपीके में ॿ धारदार कार्रवायूं। भारतीय सरपरस्ती में कम कंदड़ 31 ख़ारजी मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस 13 ऐं 14 सेप्टेम्बर ते लकी मरवत ऐं बनो में कार्रवायूं कयूं। फितना हिंदुस्तान जे ख़ारजियुनि जे ख़ात्मे लाइ इलाइक़े में क्लीनियर्स ऑपरेशन जारी आहे। ISPR जो चवणु आहे त मुल्क अंदरि भारतीय सरपरस्ती में थींदड़ दहशतगर्दी खे ख़त्म कयो वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन जे दोस्ती जो पूरी दुनिया में किथे मिसाल नथो मिले। चीन हर मुश्किल वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। ॿिन्ही मुल्कनि में लाॻापा मज़बूत बुनियादनि ते क़ाइमु आहिनि। शंघाई जी यूनिवर्सिटी में तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त CPEC इलाइक़े में ख़ुशहाली जो मंसूबो आहे। हर इलाइक़ाई ऐं आलमी फोरमनि ते ॿिन्ही मुल्कनि हिक ॿिए जो साथ ॾिनो आहे। दुआ में नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जे तुर्किया ऐं ईरान जे परॾेही वज़ीरनि सां मुलाक़ात। टिनी मुल्कनि पारां फ़लस्तीन अवाम लाइ जदोजहद अज़म जो इज़हार। वज़ीरनि चयो आहे त इसराइली हमला आलमी कानून जी भंजकड़ी आहे। क़तर ऐं खिते जे मुल्कनि में इसराइल जा हमला नाक़ाबिले क़बूल आहिनि। इसहाक़ डार जे मिस्र ऐं मलेशिया जे परॾेही वज़ीरनि सां बि मुलाक़ात। सिंधु दरिया में गुड्डू बराज च पाणी में लाथ। इंतई वॾे दर्जे जी बोर जो ख़तरो टरी वियो। गुड्डू वटि मथां विकिरो 6,24,456 क्यूसिक थी वियो। गुड्डू वटि पाणी जो हेठां विकिरो 5,94,936 क्यूसिक रिकॉर्ड। सतलज, रावी ऐं चनाब दरियाहनि में लाथ बद पाणी जा वहिकरा मामूल ते अची विया। पंजनि ते मथां वेकिरो 4,22,000 ऐं त्रेमूं वटि मथां वेकिरो 94,000 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बराज वटि विचोली ऐं कोटली बराज वटि नंढे दर्जे जी बोर बरक़रार। सखर वटि मथां वेकिरो 5,56,217 क्यूसिक ऐं कोटली बराज वटि मथां वेकिरो 2,84,325 क्यूसिक रिकॉर्ड। कादरपुर डोकरी ऐं प्रियालो वेझो ज़मींदारी बंद टुटी पिया। केतिरा ई ॻोठ ऐं सवें एकड़ फसल पाणी हेठि। प्रियालो भरिसां अलरा जागीर वारे इलाइक़े में ज़मींदारी बंद टुटी पियो। सवें एकड़ ते पोखियल केलनि जो फसल लुड़ी वियो। कादरपुर भरिसां ॻोठ जानिब चाचड़ वटि बंद टुटी पियो। कचे जा वधीक केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। सवें एकड़नि ते बीठल फसल बि ॿुॾी वियो। वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत माहौलियाती प्लान जोड़ण ते इतफ़ाक़ करे वरितो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सां वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक जी मुलाक़ात। वॾे वज़ीर चयो आहे त हिन भेरे दरियाही ॿोॾि हुई जंहिं सबबि मसइला पैदा थिया। चौमासी जी ॿोॾि खां बचण लाइ पाणी जा कुदरती लंघ बहाल करणा पवंदा। सिंधु दरिया जे कुझु बंदनि जी हालत नाज़ुक आहे। जापान जी मदद सां शेंक बंद ऐं ॿियनि बंदनि खे मज़बूत कयो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त ईंदड़ चौमासी जी मौसम 15 ॾींहं अॻु शुरू थींदी, जंहिं लाइ अॻुवाट तयारियूं करणु घुरिजनि। 300 ॾींहं जे माहौलियाती प्लान तहत चारई सूबा हुकूमतूं पंहिंजूं तजवीज़ूं पेश कंदियूं। आलमी बिरादरी खे मौसमी तब्दीली सबबि थींदड़ नुक़सान घटाइण लाइ पाकिस्तान जी मदद करणु घुरिजे। सुभाणे खां पंजाब में बरसातुनि जी नए सिलसिले जी अॻकथी। 18 सेप्टेम्बर ते केतिरनि ई ज़िलनि में तेज़ वसकारे जो इम्कान। लाहौर, फैसलाबाद, सरगोदा, मियांवाली, कोशाब, नारोवाल, हाफ़िज़ाबाद ऐं ॿिया इलाइक़ा शामिल। पिंडी, मरी, अटक, चकवाल, गुजरात, सियालकोट ऐं झेलम में बि मींहुं पवंदो। पीपल्स पार्टी सांगर जो अॻवान ऐं अॻूणो MNA रोशनदीन जूणे जो लाॾाणो करे वियो। रोशनदीन जूणे जो बीमारी सबबि इस्लामाबाद जे अस्पताल में इलाज दौरान दम ॾिनो। कारकुननि ऐं हामियुनि में ॾुख जी लहर। सदर आसिफ अली ज़रदारी, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿियनि पारां ॾुख जो इज़हार। रोशनदीन पीपल्स पार्टी जे टिकट ते 3 भेरा MNA चूंडियो। हिकु भेरो ज़िले सांगर जो नाज़िम बि रहियो।